नादिन हैदराबाद जी सिविल अस्पताल इंतजामिया जो ज़मीर जागाइण लाइ हिकु वकील पाक किताब खणी अस्पताल अंदर एहतजाज कंदे मरीज़नि सां गॾु आयल माण्हुनि खे सुजाग थियण लाइ इल्तिजा कंदो रहियो। वधीक तफ़सील आहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिविल अस्पताल हैदराबाद जी इंतजामिया जो ज़मीर जागाइण जे लाइ वकील पाक किताब खणी अस्पताल में एहतजाज कंदो रहियो। वकील गुलज़ार आलमानी पंहिंजी भाउरड़ी सां गॾु पाक किताब खणी अस्पताल में मौजूदु माण्हुनि खे सुजाग थियण जे लाइ इल्तिजा कंदो रहियो। हिन वकील गुलज़ार आलमानी जो चवणु हुयो त डॉक्टरनि समेत अस्पताल में 3800 मुलाज़िमनि, 9 अरब रुपयनि जी बजेट आहे, पर मिस्कीन मरीज़नि जे लाइ कुझु बि न आहे। हिन जो चवणु त भाउरड़ी खे दाख़िल करायमि त अस्पताल जी जेके डॉक्टर साहिबान हुया उन्हनि पेनाडाल जो जेको सीरप आहे उहो 12 वठी अचण लाइ लिखी ॾिनो। को बि ग़रीब माण्हू अस्पताल में इलाज लाइ नथो अचे, ग़रीबनि जी केर बि ॿुधण वारो न आहे। हिन वकील गुलज़ार आलमानी जो चवणु हुयो त मालूम थियो आहे त मौजूदा MS जो PMDC खां 5 सालनि लाइ लाइसेंस रद्द थियल आहे, जंहिंखे 2 साल बि न आहिनि थिया त हू कीअं सीट ते वेठल आहे। वकील मरीज़नि सां गॾु आयलनि खे पाक किताब जा वास्ता ॾेई सुजाग थियण जूं अपीलूं कंदो रहियो। जी सलीम, जी मेहरबानी।